मुंहिंजो नालो मोहम्मद इसाक़ आहे। अब मसइलो आहे औलाद बेघर था मुंहिंजो। हाणे शादी कराईमांसि ॿारनि बच्चनि जो मसइलो इहो आहे न औलाद तव्हां निकिरो घर मां ई निकिरो मूंखे तव्हां हुजो ई न। इहो थियो आहे जो हाणे हो चवनि था त तव्हां हिते निकिरो जॻह मां। अब छो निकिरो था तव्हांखे शादियूं कराईंसीं पाले पोसे वॾो कयोसीं त ज़ाल वठी ॾिनीसीं तूं हाणे असां छाजे लाइ जहिड़ो आहे हो ॿार बच्चा हूंदा अचनि। अब ॾाढी आहे पोइ हाणे उहो मानी बि ॾींदा आहिनि भाॼी बि ज़रूरु ॾींदा आहिनि उनखे झलियो त तव्हां हेॾे न वञो हो अचनि त वरी पिट कयो था तव्हां असांजे ॿारनि खे खारियो था। हाणे असां खारींदासीं का मानी बि ॾियूं न ख़र्चे बि ॾियूं न ॾाढो ॾाढियूं आहिनि हो अचनि था विझी करे नंढा आहिनि उन ते सड़ियो कान वॾो पुटु मोबी जेको आहे ख़ुदा मानी ख़ुदा जो मुदालबो असांजी अदालत थिए ॿुधण वारो केरु कोन्हे असांजी असां इन मसइले लाइ आया आहियूं त असांजी अदालत थिए फोन करे ॻाल्हाए पुटु मारे कढी छॾियो मुंहिंजो बचिड़ो बेहाल पियो आहे त हाणे काॾे वञूं पिनी भोलो खावां वाट गुज़ारी मिले उहो बि न थियनि मूंखे राति ॾींहुं मारे मुंहिंजे पुट खे मारे असां सां ताधी आहे त सुखन कोन्हे खाऊं असां काॾे वञूं असांजी अदालत कयो था क़रार करे आई आहे अमर